नाज़रीन, ठटे वेझो ज़मीननि ते लैंड माफ़िया जे कब्ज़नि ऐं रेती बजरी जी चोरी ख़िलाफ़ ॻोठाणनि पारां एहतजाजी कठि कोटायो वियो। रिपोर्ट किया है महबूब द्रोही। जी नाज़रीन, ठटे जे कोहिस्तानी इलाइक़े जमपीर जे आसपास में थींदड़ ज़मीननि ते गैर क़ानूनी वालार ऐं रेती बजरी माफ़िया पारां ॿाहिरीं माण्हुनि पारां हिते रेती बजरी जा धिका खणण लाइ मक़ामी माण्हुनि खे हिरासा करे, मक़ामी माण्हुनि ते कूड़ा केस दाख़िल करे, उन्हनि खे हिरासा करणु ऐं उन्हनि जे ॻोठनि जे ज़मीननि ते कब्ज़ा करण लाइ जेको सिलसिलो शुरू थियो आहे, ॻोठाणनि ते नाजाइज़ तौर ते केस दाख़िल करण वारे मामले जे ख़िलाफ़ झमपीर भरिसां नज़र फार्म ते हिकु एहतजाजी कैंप ऐं एहतजाजी कठि घुरायो वियो आहे। असांजा 150 खां 200 हैंडपंप लॻियल आहिनि, 50 खां वधीक ॻोठ असांजा हिते आहिनि ऐं हीउ हिकिड़ो नंढिड़ो ज़रई बेल्ट आहे। उते बि मिनल ऐं माइंस जी मिली भगत सां हिकिड़ो लैंड माफ़िया आहे, हिकिड़ो जेको कब्ज़ा माफ़िया आहे फरहान गोंदल, उनखे जेको आहे सो उन्हनि पंहिंजे जुगाड़ करे लीज़ करे ॾिनी आहे, जेको हिते अचण सां पुलिस उन जी कमदारी करे पई, हिते ज़ोरी ज़बरदस्ती रेती धिका हलाइण जी कोशिशि कई, ॻोठाण उन्हनि खे मना कई त उन्हनि जेको मच्छर जी ॻोठाण 200 बेगुनाह माण्हुनि ते उन्हनि केस दाख़िल कराया आहिनि ऐं उन खां हटी करे बि कोस्तान सॼो मसइलनि जे वर चढ़ियल आहे। लैंड माफ़िया जेके सोंडा खां वठी ॾाॾूरी खां वीरान बेले खां वठी माना हाणे जुमपीर जी माना जेका माण्हुनि जो लैंडूं आहिनि उन ते कब्ज़ा कया आहिनि, जंहिंमें फरहान गोंदल आहे, ॿिया उन सां गॾु आहिनि ऐं ताज़ो जेको सो उन्हनि ते रेती माफ़िया हाणे लोडर खणी ऐं वॾी हेवी मशीनरी सां अची उन्हनि कमु शुरू कयो, जिते ॻोठाणनि जे एहतियाज ते हुनखे कमु रोकायो वियो। उनखां पोइ जेको सो उन्हनि मनमस्ती करे पुलिस सां मिली ऐं वॾे लुकमान पालारी ते उनजे पुटनि ते ऐं ॿिया बि जेके असांजा दोस्त आहिनि 200 माण्हुनि ते माना नाजाइज़ FIR कटी आहे। असांजो मुतालबा त पहिरीं त इहो केस ख़तमु कयो, उनखां पोइ जेका ॿाहिरीं लैंड माफ़िया आहे उन्हनि खे असांजे मक़ामी माण्हुनि जूं जेकी ज़मीनूं आहिनि इन्हनि ते माना कब्ज़ागिरी बंदि कई। असांजा माण्हू वीचारा ॿार ॾे ॼट माण्हू खे का ख़बर न आहे, हिननि ज़्यादती करे माना साईं लुकमान ते केस दाख़िल करायो आहे, पर बिरादरी वेई उहा ॻाल्हि हल थी सघे पई न, हीअ ज़्यादती हिननि छो कई। तंहिंखां ॿिए त हीअ त माना हिकिड़ा दहशतगर्द हिन सॼे ठटे ज़िले ते जे कब्ज़ो कयो आहे। असांजो अर्ज़ु इहो त असांजी माना हेल्प कई वञे, सभु असांजा जेके दोस्त ॿुधनि पिया या कनि पिया, को अमली माना ठाहे को हुन मां जान छॾायूं। इहा माफ़िया पूरे कोहिस्तान जे अंदरि हिकु वागूअ वांगुरु ऐं हिकु वॾी अफ़रीयत वांगुरु हिकु वॾी बला वांगुरु छाईंदी पई वञे। हिन माफ़िया हाणे असांजे मोतबरनि जे पटकनि में हथ विधा आहिनि ऐं हिननि माफ़िया उहा दादागिरी ॾेखारी आहे जेकी इंतिहा ते पहुची। असां पीपल्स पार्टी ज़िले ठटे जी जेका क़यादत आहे उहा बि ख़ामोश आहे, उन्हनि खे बि असीं अपील था करियूं त हिन इशू खे खणनि ऐं असांजे इलाइक़े जो हीउ मसइलो हल कनि। कानूनी तरीक़े सां असां उन अदालतुनि जो दर खड़काईंदासीं, कानूनी वे में वञी उन्हनि जूं लीज़ूं कैंसिल कराइण जे लाइ जदोजहद कंदासीं। असां हर टाइम ते पंहिंजे कोस्तान जे माण्हुनि सां गॾु आहियूं। DC सां SP सां मुलाक़ातूं करे उन्हनि खे असां चवंदासीं हिन मसइलनि जा हल कढनि। जेकर उतां असांखे मुसबत मोट न मिली त असां ज़िले हेडक्वार्टर में ऐं तारीख़ी एहतजाजी धरणो हणंदासीं। तव्हां ॻाल्हि ॿुधी कोहिस्तान वासी सरापा एहतजाज बणियल आहिनि। कैमरामैन अली मोहम्मद जोखे सां गॾु महबूब द्रोही, KTN न्यूज़, कोहिस्तान ठटो। तलहार शहर में